सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। जब आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री। पूज्य सुखमनी साहिब जे टीअष्टपदी जो पहिरियों पद आहे, जिनकी शुरुआती श्लोक सां थींदी। बहु शास्त्र बहु स्मृति देखे सर्व ढढोल। पुजस नाही हर हरे नानक नाम मोलवा। श्री राम राम हरे बहु शास्त्र बहु स्मृति पेखे सर्व ढढोल। पंचम पातशाही साहब चवनि था सभई शास्त्र छह शास्त्र स्मृति 27 स्मृतियूं। केड़े पाप जो केड़ो पश्चाताप प्रभु इन अखियुनि जे दर्शन मां कढायो आहे। 27 स्मृतियूं। श्री राम पेखे सर्व ढढोल ठाहे ॾिठो वियो। राम राम राम। 27 स्मृतियूं पापनि जे प्राश्चित जा बणियल आहिनि, जंहिंमें ख़ासि स्मृति आहे मनुस्मृति, और इनमें 511 पेनल कोड अंग्रेज़नि कढिया। उहे मनुस्मृति जे आधार ते कहिड़े पाप जो कहिड़ो दंड, कहिड़े पाप जो कहिड़ो दंड। श्री राम नाम जे नाले सां वास्तो न आहे। शरीर खे ठीक रखणु क्रियाक्रम हो मूल तो असां अचूं तो जॾहिं जीवात्मा 5 महीने जे अंदर पई सतशास्त्र लिखियो, तॾहिं 100 जन्मनि जो अंदर सॼो ॾिठईं हिकु जन्म में छा छा मुंहिंजो जीवन गुज़रियो। अंतम टाइम ते कहिड़ी तीबर इच्छा थी, वरी उहा आत्मा उन में हली वई। राम राम राम। 100 जन्मनि जो दृश्य दहिलजी वियो। साईं तूं पंहिंजे यादि करण लाइ मोकिलियो आहे, बसि इहो मूल असली कमु आहे। पंहिंजे पाण खे यादि कर, पंहिंजे पाण खे पहचान। तुंहिंजी सॼी सिफ़त आहे संसार में। तूं आहे त हे आहे, तो ई बणायो आहे। राम तुंहिंजे लाइ इहे सॼो संसार आहे। संसार लाइ तूं आहे ईअं न, सॼो संसार तुंहिंजे लाइ आहे। हिकु शइ तुंहिंजे लाइ आहे। तूं मालिक आहीं, तुंहिंजो ग़ुलाम न थी, तुंहिंजे लाइ पैदा थी आहे। पंहिंजे गुरु खे पैदा कर। जीअं पियो आशाराम बाबू कहिड़ी जॻहि बीठो हाथ में। श्री राम वेदांत जो ज्ञान हुजे बस। मुंहिंजा प्यारा ॿाहिरि आयो, हिन संसार जे मथां परमात्मा माया जो पर्दो चाढ़े छॾियो। इन लाइ शास्त्र लिखियो विसरी न वञे, सत्संगी थी करे तव्हांखे हितां जा शब्द विसरी वञनि।
अयोध्या रचत संसार। तूं विद्या खे अॻियां रखी करके उन अयोध्या मां कमु वठ, हिन अयोध्या मां संसार मां कमु वठ, न तो अंधारो आहे तोखे थाबा खाराए रोआए रड़ाए ईअं ख़तम करे छॾींदो। संसार विनाश आहे, तोखे नाश करे छॾींदो। विद्या खे प्राप्त कर। विद्या टियों नेत्र आहे, उन अखि खे खोले करके कदम कदम रख। कीअं हलणो आहे, कीअं घुमणो आहे, काथे आयो आहियां, कंहिंसां कीअं ॻाल्हाइणो आहे, खुली दृष्टि रख फुल तरीक़े सां। राम राम राम। वो माया जो पर्दो जो परमात्मा चाढ़े छॾियो आहे। पंहिंजी रचत माया तस, वरी उन माया जे पर्दे हटाइण जे लाइ पंहिंजी जोत मां पाण कृपा करे नित्य अवतारनि जे रूप में, संतनि जे रूप में हेठि चोलो वठी अचे थो। और संत नालो उन जो, जेको संत सिर्फ़ हिकिड़ो ई कमु कराए, जेको परम संत कबीर साहब चयो, कबीर सेवा कऊं दुई भले, कबीर एक संत एक राम। राम जो दाता मुकत को तुंहिंजे मन खे मुक्ति दे, दबाए रखे अंधारे खे, कामनाउनि खे, वासनाउनि खे, अहंकार खे। प्रकाश ही प्रकाश, राम ही राम। बाक़ी तुंहिंजो सभु कुझु लिखियलु आहे। हर जीव खे पालना करण वारो परमात्मा आहे, पंहिंजी जाइ ते पाले थो, जेको बि जाथे आहे। राम। तुंहिंजी अख बंदि थी पिया, ज़री बि नथी खोले। रोज़ी रखना परमात्मा है, गिराक उहो थो मोकिले। संत चोले में वो तोखे संत जपावन नाम, संत नाम दे थो, तू उनखे जपे करे पाण खे मुक्त करे हलियो वञे। जीवन मुक्त सो आखिए संसार में रहण जो ढंग, जो मर जीवे मरिया, वासनान कामनान में पंहिंजे मन खे मारे छॾे, पोइ जीअरो थी रहे नाम में। बस इहो ई आहे मरी जीअण। श्री राम। पर इहो काथों रस्तो मिलंदो? जन नानक सतगुर मेल हर जग दुतर तरिया। न तण जहिड़ो संसार हिकु हिकु वासना कामना लोढ़े छॾे थी। किरोड़े जन्म तोखे कामनाऊं वासनाऊं वठाईंदियूं रहियूं आहिनि। बचा जो एकमात्र समाधान नाम, संत समाधान, उतो ई शइ मिलंदी। चल मुंहिंजा प्यारा साबित चवनि था, बहु शास्त्र बहु स्मृति तेखे सरब ढंढोल, हिकदम पुजस नाही हर हर। हरि जे नाम खां जे समान सभई न पुॻा, हरि जे समान। नानक नाम अमोल, जंहिंजो मुल्ह कथन न कयो वञे। बस हरि ॾाढो सवलो कमु, ॾाढो सवलो कमु, हरि खे हृदय में वसायो। इन जे लाइ बाक़ी हरि नाम जपण खां सवाइ जेके कर्म थींदा साहिब ॿुधाइनि था। जाप ताप ज्ञान सब ध्यान, जाप ताप ज्ञान सब ध्यान। खट शास्त्र स्मृत वख्यान, हो खट शास्त्र स्मृत वख्यान। ओ खट शास्त्र स्मृत वख्यान। योग अभ्यास कर्म धर्म क्रिया, योग अभ्यास कर्म धर्म क्रिया। सगल त्याग बन मथे फिरिया,
ओ सगल त्याग बन मधे फिरिया, अनेक प्रकार किए बहु जतना, ओ अनेक प्रकार किए बहु जतना, पुण्य दान में बहु रतना, ओ पुण्य दान में बहु रतना, शरीर कटाए हमें कर राम की भजे, वर्तने म करे बहु भांति, वर्तने में करे बहु भांति, स्वावा नहीं तुले राम नाम विचार, नहीं तुले राम नाम नानक गुरमुख नाम जपिए एक बार, ओ नानक गुरमुख नाम जपिए एक बार, नानक गुरमुख नाम जपिए एक बार, जपिए एक बार, जपिए जपिए एक बार, सुखमणि सुखमृत प्रभु नाम, सुखमणि सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्रामा, ओ भगत जना के मन विश्रामा, हाँ सुखमणि सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्रामा, सुखमणि सुखमणि श्री राम। श्री राम श्री राम श्री राम। नालिख सां सिफ़त अधूरी आहे और सिफ़त सां ई नाले खे वज़न अचे थो। श्री राम विषय ई नाहे, नालो ई नाहे, जेको फैलावा बेमक़सद आहे। श्री राम कोई ॿुधाईंदा आहिनि अची हे कारखानो तो से हे सब तो भाई मुझे नालो छा है, नालो तो कोन ईंदो। हाणे ये शहर में पुछो वञे जंहिंजा कारखाना आहिनि उन हे न हे न, अरे हलो नालो ई पुछोसीं
नानक सां कम ई कीअं हलंदो, पर उनजी सिफ़त छा आहे? श्री राम। तो पहिरियों असां सम्झूं त हे जेका वाणी चई रहिया हो केरु आहे? गुरु अर्जन देव, जंहिंजी दरबार में सुबह को उठी श्री राम हज़ारे लखें लोग दरबार में दर्शन कनि था। हज़ारे लखें दरबारियूं आहिनि, लखें करोड़े माण्हू उनजी बाणी पढ़नि था। श्री राम। मुंहिंजा प्यारा, श्री राम श्री राम श्री राम श्री राम। कहिड़ो जंहिंजो हिकु सिक गुरु अर्जन देव जे जन्म खां वठी ही शुरूआत थींदी कंहिं बि क्रिया जी, गद्दी वेहण ताईं हिकु भी शेवा हुनजी लिखियल कान्हे। सिक पिताजी गुरु जी सतगुरु परमात्मा सब कुछ उनके समझी करके उनके सिक में रहा, सिक गद्दी बख्शाए वही। पोइ जेके भी शयूं लिखियल आहिनि गुरु अर्जन देव जो सभु श्री राम। सिक हुनखे असांजो स्वामी साहब लिखी छॾियो, बिटाई साहब, थींदो सिक मां सोजरो, थींदो हाँ सिक मां थींदो सोजरो, अंतकरण तुंहिंजी शुद्ध थी पवंदी। सिक सिक पिरनि जे लाइ सिक रखो, जिथे वेंदा आहियूं साईं ॾाढी तव्हांजे लाइ सिक, बाबा प्रभु कृपा कई आहे जो सिक बख़्शी थियनि, तो सिक सां छिक पाणे थी वेंदी। दया कयो कॾहिं तव्हां वटि अचूं, पाणे थी वेंदो। श्री राम। छिक तुंहिंजे हथ में न आहे, छिक जंहिंजे लाइ सिक थी आहे उहो चाहे तो तोखे मिलाए सघंदा, न त न थींदो। वरिहे पियो सिक, सिक न बि हुजे तोखे छिकण वारो पाण बि किथे मिलंदो, तुंहिंजे ख़्याल में बि न हुजे, ख़्याल में न में हुयो पिरी मिली विया तो सॼे हयाती पियो ख़्याल में रहो। प्रभु चाहे श्री राम तो असांजे हथ में सिक आहे, मिलण जो मुख्य साधन सिक आहे। हिते साहब सुखन साहब में जाप ताप ज्ञान सब ध्यान, जाप जप मिन्स सिंधी में चओ श्री राम, राम जो नालो मंत्र जाप, उन सां ताप करें तप करें, उन्हीं साधना में, और ज्ञान सभई ध्यान, खट शास्त्र छह शास्त्र स्मृतियों वख्याण के राम ध्यान हुजे। इन वृत्तियों से अगर गुजरियो भी योग अभ्यास कर्म धर्म, धर्म वारा कर्म, ॿिया कर्म न, धर्म वारा कर्म क्रियाओं के सगल त्याग बन मधे फिरिया, सभई त्यागे करे बन में फिरियो। अनेक प्रकार किए बहु जतना, अनेक प्रकार जा जतन कए। श्री राम। जंहिं जतननि जो वर्णन पंचम पातशाही ॾाढो ठोस हिकिड़ो शब्द चयो आहे, पाठ पढ़ियो और वेद विचारियो निवल भुयंगम साधे,
पाठ पढ़ियो और वेद विचारियो, निवल भुयंगम साधे। श्री राम। अंदर जेके नाड़ियूं आहिनि नांग वांगे आहिनि, भुयंगम नांग वांगे। निवली कर्म करण सां उन नाड़ियुनि जी शोधन थींदो आहे, जेके नांग वांगे वकोड़ी पयूं आहिनि अंदर। निवल भुयंगम साधे, साधना कयईं पर पंच जना से संग न छुटकियो, अधिक अहम बुध बाधे। प्यारे इन विध मिलण न जाई, मैं किए कर्म अनेका, मैं किए कर्म हार परियो स्वामी के द्वारे, दीजे बुद्ध विवेका। हिकिड़े भेर इन तुक ते मिस्किन साहिब ते सत्संग कयो। श्री राम। मोन भयो, मन इन सां प्रभु प्राप्त थे। मोन भयो कर पाती रहियो, हथन ते रोटी नगन फिरियो बन माही। तट तीरथ सब धरती भरमियो, तट चइबा नदी जा किनारा। तट तीरथ सब धरती भरमियो, दुबधा छुटके नाई। मन कामना तीर्थ जाए बसियो, सिर करवत धराए। मथो कूड़ाए करे वेही रहियो। श्री राम। करवत धराए, मन कामना तीर्थ जाए बसियो, सिर करवत धराए। मन के मेल न उतरी ए विद, जे लख जतन कराए। कनक कामनी हैवर कैवर, बहु विद दान दातारा। अन्न बस्त्र भूम बहु हर पे, न मिलिए हर द्वारा। पूजा अर्चा बंधन लडवत, खट कर्मा रत रहता। हूं करत बंधन में परिया, न मिलिए जुगता। योग सिधारन आसन 84, ये भी कर कर रहिया। वडी आरजा हर्ष्यों जन्मे, फिर जन्मे हर्ष्यों संग नंगहिया। राजलीला राजन की रचना, करिया हुक्म अफारा। सेज सोहनी चंदन चुआ, नरक घोर का द्वारा। हर कीरत साध संगत है। छा साधु जी संगत में हरि जी सिफत असांखे मिले। हर कीरत साध संगत है। सिर कर्मन के कर्मा, सभिनी श्रेष्ठ कर्मन जो श्रेष्ठ कर्मा है। हरि जी साध संगत। सिर कर्मन के कर्मा, कहो नानक तिस भयो प्रापत। श्री राम। उन्हनि खे इहो प्राप्त थींदो। कहो नानक तिस भयो प्रापत, जिस प्रभु लिखे का लहना। जंहिंखे पूरब में लहणो आहे, उन्हनि खे इहो साधु जो संग प्राप्त थींदो। हरि जा गुण प्राप्त थींदा। तेरो सेवक एह रंग माता, भयो कृपाल दीन दुख भंजन। हर हर कीर्तन एह मन राता। श्री राम। दुखन जो भंजन परमात्मा जॾहिं तो ते कृपा कंदो, तॾहिं तुंहिंजे कीर्तन में मन लॻी वेंदो, प्रभु जी सिफ़त में। नानक सिफ़ती रजी आहे। सभिनी दुखन खां छुटकारो, तृष्णा बुख प्यास सभु दूर थी वञे। श्री राम। हिते साहिब चई आया, सगल त्याग बन मध्य फिरिया। अनेक प्रकार किए बहु जतना। ये जतन अनेक प्रकार जा धार्मिक जतन। पुण्य दान होमे बहु रत्ना। शरीर कटाए होमे कर राती। वर्त नेम करे बहु भांति। अनेक प्रकार जा वर्त नेम कयम। नहीं तुल राम नाम विचार। श्री राम। हाणे हे जेके बि चई आया, थोड़ो ॿुधी न वञो। उनमें काई न काई कामना आहे। मां जप कयां छो थो करें, मां तप कयां तो छो थो करें, मां हे कर्म कयां तो छो थो करें। दाढ़ी रखायमि, मथो कूड़ायमि, हे विर्त रखियमि, हे नेम रखियमि, छो थो रखें। नहीं तुल राम नाम विचार। राम जे नाले सां तुंहिंजो मन लॻे। सत्संग जो फल इहो आहे, सत्य सां जुड़णु, तुंहिंजी कामना ई न रहे। सत्संग असांखे गुज़ारणु सिखाए थो। मर्द तॾहिं तूं गुज़ारणु सिख। कंहिं बि परिस्थिति में विचलित न थी। परिस्थितियुनि जा नमूना 10। श्री राम। दुखो सुखो, घाटो नफ़ो, गिला नेकी, मान अपमान, संयोग वियोग, हिन 10 जे अंतर्गत संसार हली रहियो आहे। इन में तूं विचलित न थी। आए हरख न उपजे। कीअं? माण्हू मिलियो, धन आयो, शइ मिली, श्री राम, मान मिलियो, सुख मिलियो, सभु अची विया। आए हरख न उपजे, जाइए शोक न हो। जंहिंखे अचण सां ख़ुशी न थींदी, गम छाजो थींदो। मिलियासीं सदाई आहिनि, वञो था सदाई ख़ुशि हुजे, सदाई मिलिया पिया। ऐसी रहनी जो रहे, गृह बन जोगी सोए। ऐसी जेके रहनी रहंदा, उहे घर में रहंदे बि जोगी।
जोगी माना परमात्मा सां जुड़न, जोगी माना परमात्मा सां जुड़न, बस जुड़िया ही पिया आहिनि। सखी बाबा जेको भी धार्मिक अध्यात्म जाॾे भी ज्ञान फिरी ईंदो अचे संतन सां फिट थींदो। ये सभिनी जा मालिक हुया। श्री राम आनंद आनंद हर वक्त आनंद आनंद सदा। जो नर दुख में दुख नहीं माने, सुख सने और भय नहीं जाके कंचन माती माने। न निंदा न उस्तत जाके लोभ मोह अभिमाना, हरख शोक ते रहे न्यारो ना है मान अपमाना। आशा मनसा सगल त्यागे जगत रहे निराशा, काम क्रोध जह परसे नाहन ते गढ़ ब्रह्म निवासा। गुरु कृपा जह नरकों कीनी ते है जुगत पछानी, जंहिंखे गुरु जी कृपा थींदी उनखे युक्ति हथींदी। नानक लीन भयो गोविंद सिंह जो पानी संग पानी। सतगुरु पूरा भेटिए पूरी होवे जुगत, हसंदियां खेलंदियां खानंदियां पहनंदियां, विच होवे मुकत। नहीं तुल राम नाम विचार, राम नाम जे नाले जी विचार ये समान, ये सब ॻाल्हियूं समान में नहीं। श्री राम पर ये विचार थींदो काथों, नानक गुरमुख नाम जपिए एक बार। गुरमुख थी करके गुरन जे बख्शिश में जेको तोखे नाम मिले है पूजे तुंहिंजे हालत तू नामारो थी करके विचलित थी वञे। अस्त्र रहो डोलहो मत कबहूं, गुर के बचन आधार। जय जयकार सगल भूमंडल मुखूजल दरबार। पूरा दिलासा ॾिनल आहिनि। दिलासे ते दुनिया बीठी आहे। दिलासो श्री कृष्ण जो, मुंहिंजी शरणागति आहे तुंहिंजो योखे मां कंदुमि। न शरणागति ने तुंहिंजो कल्याण न थींदो। मुंहिंजी धिका खा। अरे एॾो दिलासो। अस्त्र रहो डोलो मत कबहूं, गुरु जो सदाईंदो। गुरु खे सर्टिफिकेट ॾियणो आहे, मां गुरु कयो। शिष्य कॾहिं थो सदाई मां सिख्या ते हलणो आहे, मां शिष्य थी आहियां हिन संत जो। श्री राम जागो जागो बस नानक गुरमुख नाम जपिए एक बार। हिकु भेरो जपणो आहे। शुरू त हिकु को थींदो न, एट ए टाइम हिकु ई जपींदे न। साईं हिकु भेरो अचो बेटा, शुरू त हिकु भेरे में थींदो, वरी बि जॾहिं अचबो उहो त हिकु भेरो थींदो न। श्री राम हिकु निमख जहिड़ो जपे काल जो संकट न अचे, त निमख मां शुरू थींदो न, हिकु मां शुरू थींदो न। हिकु जपे वरी बाक़ी न बचो त वरी जॾहिं हिकु जपींदे न। श्री राम छोकी गिनती छा जी करणी आहे। एको जप एको सारा, एक सिमर एको मन मार। श्री राम नानक गुरमुख नाम जपी एक बार। संत वसो नाम ही जपींदा रहा, गृहस्थ में रहा। सबके ॾिठो सहज वृत्ति, साधो सहज समाधि भली। सहज उथण वेहण खाइण पीअण जेकी जेकी बनावे सहज में ताही में चित दे, बस उन में चिंतन जेके सहज बन। कोई पंहिंजो प्रोग्राम कोन्हे। राम सतनाम सत श्री इन्हीं वृत्तियुनि खे धारींदासीं त सदाई हृदय में सुख रहंदो। नाम खे हृदय में वसाए छॾींदासीं। भगवान नाम जो कीर्तन कयूं। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम।